वॉलंटियर्स के गुजारिश है बीएससी महा अंजू जगियत कंदिनो है शुक्रगुजार आयो अदा शुक्रगुजार जे शागिर्दन जा ई शागिर्दन जो आवाज है जे में उन पास ने आवाज अगर पांच पास बुलंद असा पांजे मौसम इंतजाम है धूप पर चमक की बहार कर जाएगा और इस राज्य में हर शख्स ये डराना गाएगा जब लाल 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 आएगा तब हर खुदा में जब लाल लाल लहराएगा जब लाल लाल लहराएगा नौजवानों का ये इस मार्च में शरीक और इश्तिराक की जाएगा जब लाल लाल लहराएगा कामरेज सभा का गुजारिश है तो ही अच्छी मोहतरम को मेरा सलाम कह लो मुझको खबर नहीं थी आया मैं कहाँ से उस्ताद ने यहाँ से आया मैं कहाँ से उस्ताद गलत में उस्ताद ने यहाँ से वाकिफ न जरा भी इतने बड़े जहाँ से ए दोस्तों मिले तो बस एक बयान कहना उस्ताद मोहतरम को मेरा कमाल कहना ये दोस्तों मिले तो बस एक बयान कहना उस्ताद मोहतरम को मेरा कमाल कहना इतनी मोहब्बतों से पहला सबक पढ़ाया मैं कुछ न जानता तो सब कुछ मुझे सिखाया आखिर न था जरा भी इतने बड़े जहाँ से ऐसे न था जरा इतने बड़े जहाँ से दोस्तों मिले तो बस एक बयान कहना उस्ताद मोहतरम को मेरा सलाम कहना ए दोस्तों मिले तो बस एक बयान कहना उस्ताद मोहतरम को मेरा सलाम कहना मिठियाणी यूथ एक्शन कमेटी की तरफ से असां मुकम्मल तौर ते दोस्तनि जी हिमायत कयूं था मुंहिंजा भाइरो मुंहिंजूं अजड़ियूं मुंहिंजूं न्याणियूं वाकई हिकिड़ी न्याणी हिते अची ॻाल्हि कई ऐं एॾी वज़नदार ॻाल्हि कई जो माण्हू खां मुतासिर थियुसि हुन चयो त हिते स्वीपरनि जी बि यूनियन आहे हुन चयो त हिते मास्तरनि जी बि यूनियन आहे हुन चयो त हिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे अलॻि अलॻि दावियनि अलॻि अलॻि सोच वारनि माण्हुनि जी बि यूनियन आहे पर शागिर्द यूनियन छो कोन्हे का दोस्तों के अज़ीम लीडर चयो आहे त क़ौमुनि जे मुस्तक़बिल जा फ़ैसिला जंग जे मैदान में न बल्कि तइलीमी दस्तगार में थींदा आहिनि तव्हां शागिर्द यूनियन ते बेन हणी शागिर्दनि खे दॿाए शागिर्दनि खे हिसा इहो छा था पेश करणु चाहियो असां उन्हनि रियासत के उन ताक़तवर माण्हुनि खे चवणु चाहियूं था त जेसीं ताईं शागिर्द यूनियन बहाल न थी तेसीं ताईं असां पंहिंजी जिदोजहद जारी रखंदासीं इहे शागिर्द रोडनि रस्तनि ते मुख़्तलिफ़ जायुनि ते इहो ई आवाज़ उथारींदा रहनि शागिर्द यूनियन इन करे लाज़मी आहे त शागिर्दनि जी सिंडिकेट में कंहिं बि यूनिवर्सिटी जी सिंडिकेट में उनजी नुमाइंदगी हूंदी आहे तव्हांखे मां ॿुधाईंदो रहां त कंहिं बि यूनिवर्सिटी पाकिस्तान में किथे बि इहो कानून न आहे त हर यूनिवर्सिटी जी हर साल फीस डबल कई वञे हींअर तव्हां ॾिसो पास सर्टिफिकेट आहे डिग्री जी फीसूं जेके बि आहिनि संत यूनिवर्सिटी खां सवाइ जेके बि यूनिवर्सिटियूं गॾु आहिनि उन्हनि जूं फीसूं डबल थी चुकियूं आहिनि पास सर्टिफिकेट जूं फीसूं जेके आहिनि डबल थी चुकियूं आहिनि तव्हांखे इहो ॿुधाईंदो रहां शागिर्द यूनियन जॾहिं बहाल थी हुई त मोरे जो जेको
पहिरियों लीडर चूंडियो वियो उहो अज़ीम सिंधी हुयो जॾहिं शागिर्दी हुननि बहाल हुई त शागिर्दनि खे पंहिंजा हक़ ॾिना वेंदा हुआ हिन वक़्तु ॾिसो त जीअं महीननि जा महीना 15-15 ॾींहं क्लास ऑफ कया था वञनि छाजे करे जो उस्तादनि जो पंहिंजो मुफ़ाद आहे ऐं ॿिया जेके लोअर स्टाफ आहे उन्हनि हिते ॿार कुझु कनि मुंहिंजा ॿारो ईंदड़ वक़्तु तव्हांजो आहे हिंदू कश तव्हांजो आहे सारी बर्फ़ हमाला जी लेह लद्दाख खां तिब्बत ताईं पर्वत तव्हांजा आहिनि दरियाउनि जा दग समूरा कारूं जरहालात कोठियूं अरबी सागर जूं सभु लहरूं इंडी समुंड जूं सरकश छोड़ियूं केरला तमिलनाडु लंका ऐं बंगाल जा पानी देश तव्हांजो आहे सारो देश तव्हांजो आहे सारियूं ॿोलियूं ऐं तहज़ीबूं रस्म रवाज तव्हांजा आहिनि कुड़ुम कबीला क़ौमूं रंग नस्ली सारा रत जा रिश्ता खुश्की पानी जा सभु रस्ता ओड़ूं डोड़ूं ढूंढारूं नदियूं बेला पट पहाड़ियूं वादियूं रेगिस्तानी सागर पथरीली वारियासी चिकी मिट्टी जा फैलियल ही मैदान ढेला सभु जा सभु तव्हांजा आहिनि इंसानियत जी आज़ादी जो हक़ सवांदो ईंदड़ युग जे आशाउनि जो रख सवांदो रूप निखार नवाननि वारा नारा सारा सिर तव्हांजी पंहिंजी हिन सारे संसार जी दिलि सां ताकण वारी किर तव्हांजी इल्मु मदब दात कला जो भाग तव्हांजो साज़ तव्हांजो ना तव्हांजो राग तव्हांजो रोशन हुजरे ऐं देजे नाज़ुक पेरनि में पारायल सोन जुड़ियल तंजीरनि जहिड़ो मूंखे मुंहिंजे दौर संगत पाए कल जे कामिल अॼु जे उलझन मंदर खे ठुकराए ॿोलियुनि तहज़ीबनि जा रंग तरंग न्यारा आहिनि क़ौम नसुल जे हितां संजा रूप प्यारा आहिनि पखियनि जहिड़ा प्यारा ॿारो ही सीमाऊं सारियूं सरहद जूं ॾेखाऊं ॿारनि लाल लकीरनि जहिड़ियूं खंजर लोक सां खोटियल आहिनि पण तव्हांजो तन खां अॻिते आदम जाए जी अज़मत आहे इंसानियत जी अज़मत पंहिंजो दीन धर्म आहे इल्मु संदोए सान अमल जो ऊट करम आहे पंहिंजे पाण अंदर सोचींदे भुगते केरनि गीत विझो पखी थी पखियुनि में ऐं वण वण जाॻींदी आहियां मिरूं थी मिरनि सां ऐं जबलनि में जाॻींदी आहियां पोइ मिलिया त मिलंदी आहियां न त जान घोड़े जतन था शागिर्द सियासत जा हक़ीक़ी वारसो सुर्ख क़ौमी सलाम जीअं शागिर्द जदोजहद जीअं शागिर्दिस्तान साथियो सिंध जी तारीख़ एतिरी पुराणी आहे जेतिरी एशिया में सिंध जी शागिर्द सियासत साथियो समाज जा हक़ीक़ी तख़लीकार हक़ीक़ी लीडर जॾहिं सिंध जी शागिर्द सियासत पैदा पे कया तंहिंजा मिसाल तव्हांखे तारीख़ जे वर्क में मिलंदा उहो 4 मार्च जो वाक़ियो हुजे MRD मूवमेंट हुजे जहां ॿोली जो मसइलो हुजे सिंध जा शागिर्द हमेशह जदोजहद जे मैदाननि में रहिया 1984 में ज़िया ऐं पिंडीअ जी लॾे शागिर्द सियासत मथां पाबंदी मड़े असां सां वॾो ज़ुल्म कयो तंहिंखां पोइ सिंध जे दरसगाहनि में अस्करी मुदाख़लत कराई वई सिंध जे नौजवाननि खे खंबे गुम करणु सिंधी शागिर्दनि खे इदारनि जे अंदरि मारणु इदारनि जूं हॉस्टलूं पंहिंजे कब्ज़े में करणु वॾनि शहरनि जे यूनिवर्सिटियुनि में टार्चर सील क़ाइमु करणु इहो रियासत जो ई हिकिड़ो अमल हो जंहिंखे असां 84 खां वठी निंदी न आया आहियूं ऐं निंदी न अचूं पिया निंदी न रहंदासीं जेसि ताईं शागिर्द यूनियन जी बहाली नथी थिए सिंडिकेट में शागिर्दनि खे नुमाइंदगी नथी मिले साथियों
अची पाटूंदड़ पिया जिन किंझर सारो किन कयो। सब खां पहिरियां त आउं मुबारकबाद पेश कयां थो जिन दोस्तनि हिन शागिर्द मार्च के ऑर्गेनाइज़ किया है ऐं हिन में समूरा साथी जिन शिरकत कई है उन्हनि खे मुबारकबाद हुजे। मोरे जे तारीख़ में इलाही वक्त खां पोइ हिन ॾुखी सूरत हाल में कोविड-19 जे दौर में हिकु ज़बरदस्त क़िस्म जो मार्च थियो आहे ऐं भरपूर ऐं जोशीले अंदाज़ सां मार्च थियो आहे ऐं हिन ॻाल्हि जी साबिती आहे त हितां जो अवाम बाशऊर आहे ऐं ज़िंदा आहे। चुरंदड़ पुरंदड़ सब साथी अॼु हिन रैली में शरीक आहिनि। इहा इंतहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अहम ॻाल्हि ऐं अहम नुक़्तो इहो आहे त शागिर्द यूनियन जी बहाली आख़िर छो थिए। तमामु ज़रूरी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ आख़िर छा करणु घुरिजे। कंहिं ॾाहे चयो त अकेले सिर त कुझु करे कोन थो सघिजे, छो न गॾिजी को ॿूटो ॿारजे ऐं गॾिजी का हिकमत अमली जोड़िजे। इन गॾिजण जे नाले खे यूनियन चइबो आहे। 12 सिंधीअ जो हिकिड़ो वॾो मिसाल आहे। यूनिटी इज़ स्ट्रेंथ बि अंग्रेज़ी में चवंदा आहिनि त शागिर्द यूनियन जॾहिं बहाल हुयूं त सिंधी शागिर्द जो मान मथां हो। सिंध जी शागिर्दी सियासत जेका ही उहा अलॻि रुख सां अॻिते ईंदी हुई। अॼु बि तव्हां जेकॾहिं अख़बारी दुनिया खे ॾिसो ऐं जेकॾहिं वॾनि सियासी लीडर्स खे ॾिसंदो उहे अॻूणा शागिर्द अॻुवान रहिया आहिनि या शागिर्द जदोजहद जा हिकिड़ा किरदार रहिया आहिनि ऐं सरकर्दा किरदार रहिया आहिनि। उहो कॉलेज हुजे या यूनिवर्सिटी हुजे उन्हनि जो हिकिड़ो वॾो किरदारु रहियो आहे। शागिर्द यूनियन जे ज़रिए शागिर्द पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ किरदारु अदा करे सघंदा ऐं जॾहिं शागिर्द कंहिं बि इदारे जे अंदरि कंहिं शागिर्द सां मसइलो थिए थो त ॿिया शागिर्द लाताइल्की इन करे ज़ाहिर कंदा आहिनि त जीअं त असां इन दर सां लाॻापियल कोन्हूं के इहो फलाणी पॉलिटिकल पार्टी जो शागिर्द आहे, इन करे इन जा नज़रिया इन जो कमु असां सां मेची कोन थो थिए, इन करे असां लाताइल्की जो इज़हार था कयूं। पर जेकॾहिं शागिर्द यूनियन बहाल हूंदी त हर शागिर्द उन यूनियन खे ऑन कंदो ऐं उन जो हिसो हूंदो ऐं मुकमिल तौर ते समूरा शागिर्द उन मसइले खे पंहिंजो मसइलो सम्झी हल करण जी कोशिश कंदा। इहा का इतफ़ाक़ी ॻाल्हि न आहे। हू सालनि खां वठी शागिर्द यूनियन ते बंदश विझो वेठा आहिनि। हुकुमरान चाहिनि था असांजो ईंदड़ नस्ल जेको आहे उहो तरबियत हासिल न करे। उहे चाहिनि था उहे सियासत खे न सम्झनि। उहे चाहिनि था ही जेके हुकुमरान कुवतूं जेके बालादस्त कुवतूं 70 सालनि खां वठी हुकूमत में आहिनि, ही सरमाएदार, ही जागीरदार, ही पीर, ही वॾेरा, इहे चाहिनि था ही नस्ल जेकॾहिं सम्झी पियो, ही नस्ल जेकॾहिं तयारी करे अॻिते वधंदो असां हुकुमरानी न करे सघंदासीं। इहो ई सबबु आहे। इहा बंदिश इहा आहे त पाकिस्तान जी पार्लियामेंट में सिर्फ़ु जाहिल वेठा आहिनि। को बि शाइर, को बि अदीब, को बि पढ़ियल लिखियल माण्हू, को बि संजीदा, को बि सुठो जुमिलो ॻाल्हाईंदड़ तव्हांखे न मिलंदो। हितां जो जेको वज़ीर आज़म आहे उनखे सियासत जी सीन जी ख़बर न आहे। हितां जो वज़ीर ख़ारिजा जेको आहे उहो हिकिड़ो पीर आहे, हिकिड़ो वॾेरो आहे जेको पाण हिन 21वीं सदी में बि माण्हुनि खे हेठि पट ते विहारींदो आहे। त अहिड़नि माण्हुनि जी जेका पार्लियामेंट आहे उहा इहे कानून नाफ़िज़ करे थी कि वॾेरनि ऐं जागीरदारनि जी हुकूमत रहे। इन जे करे इहो शागिर्द सियासत खे शागिर्दनि जी यूनियन खे बहाल नथा कनि।